सावा ऐं ॻाढ़ा मिर्च ओभर जे खाधनि में तमामु घणा इस्तेमाल कया वेंदा आहिनि। उन्हनि जो ज़ाइको ऐं ख़ुशबू खाधनि खे न रुॻो लज़त बख़्शींदा आहिनि पर उन्हनि जा फ़ाइदा ऐं नुक़सान पिणु हुजनि था। सावनि मिर्चनि खे सलाद में बि इस्तेमाल कयो वेंदो आहे ऐं असां तव्हांखे सावनि मिर्चनि जा अहिड़ा फ़ाइदा ॿुधाए रहिया आहियूं जिन खे ॼाणे तव्हां दंग रहिजी वेंदा। जेकॾहिं कंहिंजे जिस्म में आयरन जी खोट आहे त सावनि मिर्चनि खे पंहिंजी खुराक जो हिसो बणायो वञे। उहे आयरन ऐं विटामिन सी जो कुदरती ज़रियो आहे। सावनि मिर्चनि में एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उन्हनि जो इस्तेमाल जिस्म मां सहके ऐं गले खे नुक़सान पहुचाईंदड़ जीवड़नि जो ख़ात्मो कंदो आहे। इन सां गॾोगॾु सावनि मिर्चनि में संदनि जो सूर ख़तम करण जूं बि ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। सावनि मिर्चनि में एंटी ऑक्सीडेंट्स मौजूदु हुजण जे करे जिस्म में मुदाफ़ियती क़ुवत पैदा थींदी आहे। शुगर जे मरीज़नि लाइ बि सावनि मिर्चनि जो इस्तेमाल तमामु बहितर आहे छो त उहे रत में शुगर जी सतह खे मुतवाज़िन रखंदा आहिनि। सावनि मिर्चनि में ग़िज़ाई रेशो सुठे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे जंहिं सबबु उहे खाधो हज़म करण में मददगार हूंदा आहिनि। सावनि मिर्चनि सां हॾियूं ऐं ॾंद बि मज़बूत थियनि था छो त उन्हनि में विटामिन ए बि वॾे मिक़दार में मौजूदु हूंदी आहे। इहे फ़ाइदा ॼाणण खां पोइ तव्हां बि खाधे में सावनि मिर्चनि जो इस्तेमाल ज़रूरु कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk